नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे सुल्तानपुर का ख़बर ॾींदासूं। सुल्तानपुर लॻ जान मोहम्मद सोसाइटी वेझो पोरे जे घर ते जवाबदार जी मुबैना चढ़ाई। औरतुनि ॿारनि ते तशद्दुद रड़ियुनि ते जवाबदार फ़रार थी विया। इन हवाले सां रवासिन कुर्बान मीराणी, अब्दुल हकीम मीराणी ऐं मुनीर अहमद मीडिया अॻियां दाईंदे चयो आहे त राति 4 खां वधीक हथियारबंद, जंहिंमें मुमताज़ मीराणी, रियाज़ मीराणी ऐं ॿिया जेके साले पट खां अची करे असांजे घर अंदरि घिड़ी करे हथियारनि जे ज़ोर ते गर्भवतियुनि खे यरगमाल बणाए तशद्दुद जो निशानो बणायो। असांजी रड़ियुनि ते जवाबदार असांखे धक हणी मौतमार धमकियूं ॾींदे फ़रार थी विया। ॻोठाणनि जो वधीक चवणु हो त कुझु साल पहिरियां असांजे नौजवान पंहिंजी बिरादरी जी नारी सां पसंदि जी शादी कई हुई, जंहिंजो असां मथां बिरादरी ॾंड विधो वियो, जेको असां अदा करे चुका आहियूं। पर मथे ॼाणण जवाबदार असां ते बार बार हमला करे चुका आहिनि, अञा बि धमकियूं ॾेई विया आहिनि। असां DIG सखर SSP घोटकी खां मुतालबो कयूं था त वधीक इन्हनि जो चवणु हो त जवाबदार ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।